बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन नवानी सीरिया सिंधी थाट बेसिक मैथमेटिक्स जो कोर्स जारी है। अॼु असांजो क्लास या लेक्चर नंबर 20 आहे, जिनके अंदर असां पढ़ंदासीं डिस्ट्रीब्यूटिव लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर एडिशन। इन ही वीडियो के अंदर असां पढ़ंदासीं डिस्ट्रीब्यूटिव लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर सब्ट्रैक्शन। नंढो कॉन्सेप्ट है जो फ्रैक्शन के अंदर खास करे बेसिक क्लासेस में इस्तेमाल थींदो आहे। सोचोसीं तो इनके भी डिस्कस करे छॾिजे हिन सीरीज़ के अंदर। सोचो तो स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास के। जी तो तव्हांजे सामूं पूरो जुमलो लिखियल है डिस्ट्रीब्यूटिव लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर एडिशन, यानी डिस्ट्रीब्यूटिव लॉ है, यानी विरासत वारो कानून आ कंहिंजो मल्टीप्लिकेशन जो, कंहिंजे मथों एडिशन के मथों। हूँ असांखे इन में फ्रैक्शन भी मिलंदो आहे ऐं होल नंबर्स भी मिलंदा आहिनि। मां हिकिड़ो सम्झाइण ख़ातिर पहिरें एग्जाम्पल में नंढड़ा होल नंबर्स खया आहिनि, पोइ असां फ्रैक्शन भी इन में ॾिसंदासीं। जीअं त ॾिसो, असांखे हिकिड़ो अंग मिलियल आहे, उहो ज़रब थियल आहे कंहिंसां, उन ब्रैकेट सां, ऐं असांखे चए थो त डिस्ट्रीब्यूटिव लॉ खे प्रूव कयो, यानी हिन अंग खे जेको मल्टीप्लाई थियल अंग आहे इन खे असां डिस्ट्रीब्यूट कंदासीं, विराईंदासीं ओवर एडिशन, जेके एडिशन थियल ॿ अंग आहिनि। हाणे जॾहिं असांखे हिन क़िस्म जी कंडीशन मिले थी ऐं डिस्ट्रीब्यूट करिणो आहे हिन मल्टीप्लाई वारे अंग खे, ऐं ब्रैकेट जे ॿाहिरों आहे ऐं प्लस लॻल आहे असांखे, त इहा ॻाल्हि सम्झी छॾियो त जॾहिं बि ब्रैकेट जे ॿाहिरों अंग हुजे ऐं अंदरि या त प्लस हुजे या माइनस हुजे, ॿाहिरियों अंग ॿिन्ही सां अलॻि अलॻि ज़रब थींदो। हाणे कीअं ॾिसो, 4 ज़रबिया हिन जे अंदरि 8 आहे त 8 सां बि ज़रब थींदो। निशानी छा आहे? ओवर एडिशन, एडिशन रखो। वरी इहे साॻा ई 4 हिन ॿिनि सां बि ज़रब थींदा। हाणे असां छा कयोसीं, हिन मल्टीप्लाई वारे नंबर खे डिस्ट्रीब्यूट कयोसीं कंहिंजे ओवर एडिशन ते। असां उन हर अंग सां अलॻि अलॻि उनखे ज़रब कयोसीं। हाणे तव्हांखे हीअ सम्झाइण जो या हिन जॻह ते वठी अचण जो मक़सदु छा हूंदो आहे हिन टॉपिक जो, त तव्हां जेके लेंदी शयूं आहिनि उन्हनि खे मैथ में कंसाइज़ली हल करे सघो। हाणे इहे जेको इन जी जेका अहमियत आहे न, माना हिन ब्रैकेट जी, हिन ब्रैकेट जे खोलण जी, अगर कोई मैथ मां थोरो भी नोन आहे त अॻिते हली जॾहिं तव्हां अलजेब्रा पढ़ंदव त तव्हांखे अहिड़े क़िस्म जा फार्मूला इलाही कम ईंदा हुते डिस्ट्रीब्यूटिव। या खणी ईअं खणी चवां, ये ॾिसो हिते ब्रैकेट बंदि थियल आहे ऐं हिते असां उन्हनि अंगनि खे खोलियोसीं। सो हाणे जीअं त लफ़्ज़ हिन में लॉ इस्तेमालु थियल आहे, पहिरियों त असां डिस्ट्रीब्यूशन करे वियासीं, ठीकु आहे, छाजी मल्टीप्लिकेशन जी, लफ़्ज़ लॉ इस्तेमालु थियल आहे। साइंस जा स्टूडेंट आहियूं या न, त लॉ जी असांखे ख़बर हूंदी आहे त लॉ उहो हूंदो आहे साइंस में, छो त चवंदा आहिनि त मैथ इज़ द लैंग्वेज ऑफ साइंस। मैथ ख़ुदि हिकिड़ो साइंस आहे ऐं हिन में बि लॉ जो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। त लॉ जो मतिलबु छा आहे, जेका शइ प्रूव्ड हुजे ऐं अथेंटिक हुजे, तब्दील न थिए, इनखे लॉ चइबो आहे। ऐं असांखे हिते जेका कंडीशन ॾिनी वई आहे, यानी जेको असां हिनखे डिस्ट्रीब्यूट कयो आहे इहो अनचेंज्ड आहे, यानी इहो प्रूव्ड हूंदो त हे ॿई पासा पाण में बराबरि थींदा। ॾिसो कीअं, हाणे असां हिनखे वेरीफाई कंदासीं, वी लिखां थो, वेरीफाई कंदासीं हिनखे, हे पासो बि हल कंदासीं, ॾिसूं जवाबु छा थो अचे, हे पासो बि हल कंदासीं, ॾिसूं जवाबु छा थो अचे। अगरि जवाबु साॻियो थो अचे त चवंदासीं ठीकु आहे, असां डिस्ट्रीब्यूशन बि सही कई आहे ऐं असांजो लॉ बि प्रूव थी वियो। अगरि असांजो जवाबु ग़लति थो अचे, चेंज थो अचे, असां सम्झी वेंदासीं त असांजो या त डिस्ट्रीब्यूशन में मसइलो आहे कोई, या हिन में जेको आहे असां अंगनि में किथे ग़लती कई आहे, छो त हे लॉ प्रूफ आहे ऐं अचणु साॻियो दर्जो खपे। अचो ॿिन्ही खे चेक कयूं था। हाणे हिन खे हल करण जा 2 तरीक़ा हूंदा आहिनि, या त तव्हां हिन ॿिन्ही खे जोड़ करे पोइ हिन सां ज़रब कयो, या त तव्हां हिननि सां अलॻि अलॻि ज़रब करे हिते रखी करे हल कयो, बि तव्हांजे मथां आहे। पर असां हिन खे अंदरनि खे पाण में जोड़ कयूं था त जवाबु अचे थो 10। हाणे हिन खे हल करे वियासीं, इहे ब्रैकेट ख़तमु, ऐं उन खां बाद में मल्टीप्लाई 4 लाहे ईंदासीं, हिते थींदो 4 ॾांहुं 40। हीअ असांजो जवाबु आहे। ॿियो तरीक़ो छा आहे, इन चेन खे 8 सां ज़रब कयो, 4 8 32, वरी प्लस जी निशानी ऐं विचों 8 ऐं 32 ऐं 8 ज़रब कंदव तॾहिं बि तव्हांजो जवाबु 40 ईंदो। हाणे हिकिड़ो तरीक़ो त हे आहे जो असां हिन खे अंदरनि खे जोड़ करे पोइ हुनखे ॿाहिरि अंग सां ज़रब कयोसीं। ॿियो हिन तरीक़े खे असां अप्लाई करे सघूं था। हाणे हे त थी वियो जवाबु 40। अचूं था हिन पासे खे असां मल्टीप्लाई करे ॾिसूं छा जवाबु 40 अचे थो असांजो। हिन खे कंदासीं 4 8 32, प्लस जी निशानी विचों 8, असां हिन खे जोड़ कंदासीं, जवाबु ईंदो 40। त हेंस इट्स प्रूव दैट त असांजो जेको डिस्ट्रीब्यूशन लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर एडिशन आहे इहो सही साबित थियो आहे
ऐं असांखे मिलियल अंग बि वेरीफाई थी चुको आहे। हाणे नेक्स्ट एग्ज़ाम्पल असां फ्रैक्शन जो खयो आहे। तव्हांजे साम्हूं हिकिड़ो अंग आहे 1/2 मल्टीप्लाई ब्रैकेट जे अंदरि आहे स्मॉल ब्रैकेट स्टार 2/3 + 1/4। ॿ दर्जा फ्रैक्शन जा असांखे अंदरि मिलिया आहिनि, विच ते प्लस आहे, ऐं हिकिड़ो दर्जो असांखे फ्रैक्शन जो मिलियो आहे जेको मल्टीप्लाई थियल आहे। हाणे हिते ज़रूरी न आहे हमेशह ॿाहिरि अंग सां मल्टीप्लाई हुजे। ईअं हूंदो आहे त अगरि हिते का निशानी न आहे त हिते अंडरस्टूड हूंदो आहे त हिते मल्टीप्लाई आहे। मिसाल कीअं, जीअं चवंदा आहियूं अगरि कोई बि ख़ाली अंग रखूं था त हिन अंग सां ॿ शयूं अंडरस्टूड अथव। कहिड़ियूं? हिकु त अपान में हिकु अथसि जेको असां फ्रैक्शन में पढ़ी आया आहियूं, ऐं ॿियो त जंहिं अंग जॻह कुझु बि न आहे इहो प्लस जो आहे। बसि इहे ॿ ॻाल्हियूं तव्हां ज़हन में रखंदव। जीअं हे ॿ शयूं अंडरस्टूड आहिनि, कॉमन आहिनि, अहिड़े ई तरीक़े सां हितां वारी ज़रब अगरि ॾिनल आहे तॾहिं बि बिस्मिल्लाह ओके आहे, ऐं जे न आहे तॾहिं बि सम्झी वेंदो त हिते मल्टीप्लाई आहे। इहा ॻाल्हि थी वई। हाणे नेक्स्ट हलूं था। हाणे असां हिन खे हल कंदासीं। हल करण जे लाइ पहिरियों असां छा चयोसीं त हिन जी डिस्ट्रीब्यूशन करणी आहे। डिस्ट्रीब्यूशन कीअं थींदी? यानी हे ॿ हिन सां दर्जा जोड़ थियल आहिनि ऐं हे ॿाहिरि हुन सां ज़रब थियल आहे। डिस्ट्रीब्यूशन कीअं थींदी? हे पहिरियों वांगुरु रखंदासीं, हुन खां पोइ मल्टीप्लाई ॾींदासीं ऐं पहिरियों दर्जो खणंदासीं हितां 2/3। हे हिन सां थी वियो, विच वारी निशानी रखो प्लस। हाणे साॻियो ई अंग असांखे हुन ॿिए सां बि ज़रब करिणो आहे, छो त डिस्ट्रीब्यूशन आहे न, ओवर आहे, मतिलबु ओवर एडिशन आहे। यानी हिन ते बि इहा निशानी अप्लाई थिए थी, इम्पैक्ट विझंदी, हिन ते बि इम्पैक्ट विझंदी। त साॻे ई तरीक़े सां वरी असां 1/2 मल्टीप्लाई 1/4 जेको हिन वारो अंग आहे असां रखंदासीं। हीअ तव्हांजे साम्हूं डिस्ट्रीब्यूशन थी वई। हाणे डिस्ट्रीब्यूशन खां बाद में असांखे वेरीफाई करिणो आहे हिनखे। हाणे वेरीफाई कीअं करिणो आहे त असां तव्हां या त हिनखे पहिरियों जोड़ कयूं ऐं उन खां पोइ हुनखे हिन सां ज़रब कंदासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरीं ब्रैकेट छॾाइबी आहे, त असां पहिरीं हुनखे जोड़ कंदासीं। हिन अंग खे मां हिकिड़ी रफ ठाहियां थो साइड, त जीअं असां हिनखे हल करे सघूं। 2/3 प्लस 1/4। हे हिन सां ट्रेडिशनली हल कंदासीं। LCM निकिरंदी 3 चेंज जी 12, छो त प्राइम आहे असां ज़रब कंदासीं डायरेक्ट 12। 3 जी टेबल 12 ते घणा दफ़ा वेंदी? 4 × 12 4 मथे सां ज़रब कंदासीं। चेंज जी टेबल 12 ते 3 दफ़ा 3 टाइम वञे थी त 3 हुन ते लिखंदासीं। हिनखे जोड़ कयो, विचों को 8 प्लस 1 × 3। हाणे 8 ऐं 3 11, 12 साॻियो ई। असां छा कंदासीं? 1/2 साॻियो रखी हिननि जो जवाबु लिखंदासीं जेको कढी आया आहियूं 11/12। हाणे हिन जो जवाबु कढी आयासीं। उन खां पोइ हीअ अंग असांजे साम्हूं। हाणे ॿिन्ही हिन जे जवाब खे ऐं हिन अंग खे ज़रब कंदासीं। ज़रब असां ऑलरेडी पढ़ी आया आहियूं त हिनखे हिन सां रिड्यूस कंदासीं, हिनखे हिन सां, ॿई नथा थियनि। असां छा कंदासीं? मथियां पाण में ज़रब कंदासीं 1 11 11, ऐं हेठियां पाण में ज़रब कंदासीं, छो त वधीक रिड्यूस न थिया त 2 12 24। हाणे असांजो जेको जवाबु आयो 11/24, वधीक रिड्यूस बि नथो थिए ऐं प्रॉपर फ्रैक्शन आहे। असां हिनखे हिते ई रखंदासीं ऐं हीअ असांजो जवाबु आहे। अचूं था हाणे हिन साइड खे हल करण जे लाइ। हिन साइड खे हल कयूं त छा असांजी डिस्ट्रीब्यूशन ऐं वेरिफिकेशन पूरी लहे थी हिन जवाब ते या न? हाणे असांखे ख़बर आहे मल्टीप्लिकेशन, एडिशन, वरी मल्टीप्लिकेशन, जॾहिं बि ब्रैकेट खां अलावा हिक खां वधीक निशानियूं इस्तेमालु थियनि त असां डीमास वारे रूल जो एतिराम कंदा आहियूं। यानी पहिरियों डिवाइड कंदा आहियूं ऐं उन खां पोइ मल्टीप्लिकेशन कंदा आहियूं। हाणे हिते असांखे ॾिसो मल्टीप्लिकेशन आहे, डिवाइड कोन्हे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरियों हिन ॿिन्ही पासनि जी मल्टीप्लिकेशन छॾाईंदासीं, पोइ एडिशन छॾाईंदासीं। अचो हिननि खे पाण में ज़रब कयूं। हिते ई कयूं था। 1 × 2 हे रिड्यूस थी था वञनि, हे रिड्यूस कोन पिया थियनि, इन करे असां कंदासीं 1 × 1 1 × 3 प्लस वरी हिनखे रिड्यूस कयूं। हे हीअं बि रिड्यूस नथा थियनि, हीअं बि रिड्यूस नथा थियनि। असां मथियां पाण में कंदासीं 1 × 1 विचों को 8। हाणे असां हिनखे हल कंदासीं। हल असांखे कहिड़ो सवलो लॻंदो आहे त हेठियां लाइक टर्म हुजनि त असां प्लस जल्दी करे वेंदा आहियूं। असां छा था कयूं? हुनखे लाइक टर्म बणायूं था, छो त असां अॻु में सिखी आया आहियूं त लाइक टर्म कीअं कबो आहे। अगरि को लाइक टर्म न हुजे त छा कंदा आहियूं? असां हिन वारे छेद खे ॿिए पासे ॾों ज़रब कंदा आहियूं ऐं हिन छेद खे हिन पासे ॾों ज़रब कंदासीं। ओके आहे। हाणे छा कंदासीं? हिनखे मल्टीप्लाई 1 × 8 3 × 8 24 प्लस 1 × 3 3 × 8 24। असांजे लाइ लाइक टर्म थी वियो त आसान थी वियो। 24 साॻा ई रखंदासीं ऐं मथियां पाण में जोड़ कंदासीं, थींदा 11। हे असांजो जवाबु आहे ऐं हीअ तव्हांजे साम्हूं ॾिसो 11/24 11/24। हैंस वी प्रूव दैट
त असांजी जेका डिस्ट्रीब्यूशन लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर एडिशन आहे हिन में वेरीफाइड थी वई, ओके थी वई ऐं ॿई पासा बराबरि थी विया। सो हाणे इन ई वीडियो जे अंदरि असां नेक्स्ट पढ़ंदासीं ओवर सब्ट्रैक्शन। सभु शयूं साॻियूं हूंदियूं, सिर्फ़ु हाणे असांखे जेका हिन जॻह ते निशानी मिलंदी उहा मिलंदी माइनस जी। अचो त हिकिड़ो एग्ज़ाम्पल खणी उनखे बि हल कयूं। हाणे असां सब्ट्रैक्शन में हिकिड़ो एग्ज़ाम्पल खणी आया आहियूं। असांखे ही डिस्ट्रीब्यूटेड मिलियो आहे, मतिलबु तव्हांखे मां छा चयुमि त ॿई कंडीशन्स असांजे साम्हूं अची सघनि थियूं, या त असांखे डिस्ट्रीब्यूट करिणो पवंदो या डिस्ट्रीब्यूटेड मिलंदो। दैट्स नो इशू, असांखे ख़बर आहे त डिस्ट्रीब्यूट कीअं कबो आहे। हिन अंग खे ॿिन्ही सां अलॻि अलॻि ज़र्ब कयो, ॾिसो 1/2 खे पहिरियों हिन अंग सां ज़र्ब कयो अथई, वरी 1/4 खे वरी 1/2 सां ज़र्ब कयो अथई, यानी हिन ॿिन्ही खे डिस्ट्रीब्यूट कयो अथई, धार कयो अथई, जेको असां प्रीवियसली हींअर ई हिन वीडियो में सिखी आयासीं। हाणे असांखे करिणो छा आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वेरिफिकेशन करणी आहे त छा हीउ पासो ऐं हीउ पासो पाण में बराबरि थियनि था, यानी हिन जा जवाब बराबरि थियनि था। सोचो त ॾिसूं था हिनखे। अगरि असां हीअ माइनस हल कयूं रफ़ ते अची करे 1/3 माइनस 1/4, असां छा था कयूं, हिनखे बि ट्रिक जे मदद सां हल था कयूं जे जल्दी सॉल्व थी वञे। त हिन जो छेद हिन सां ज़र्ब कयो ॿिन्ही सां, हिन वारो छेद हिन सां, 1 चौंक 4 3 चौंक 12 माइनस 1 टका 3 3 चौंक 12, चइनि मां 3 वेंदा त 1 बचंदो, 12 साॻा, त असांखे जवाबु मिलियो 1/2 मल्टीप्लाए 1/12। हीअ असां जॾहिं हल करे आयासीं, तव्हां रफ़ ते ट्रेडिशनली हल कंदो बि जवाबु 1/12 ईंदो, ऐं हिते बि असांखे इहो मिलियो आहे। हाणे असां हिनखे वधीक रिड्यूस कंदासीं हिते त हे न हीअं रिड्यूस थो थिए, न हीअं, असां छा कंदासीं मथियां पाण में ज़र्ब कंदासीं, 1 खां 1 ॿ 12 24, हे हिन जो जवाबु आहे। हाणे अचो हिन तरफ़ हिनखे हल करे ॾिसूं था। असांखे पहिरियों हीअ मल्टीप्लाए छॾाइणी आहे, जवाबु वरी माइनस जी निशानी, वरी हिनखे मल्टीप्लाए खे हल करे वरी उनजो जवाबु लाहींदासीं। छो त मल्टीप्लाए आहे, असां हिते ई हिनखे हल कयूं पिया त हीअं बि रिड्यूस नथा थियनि, हीअं बि रिड्यूस नथा थियनि। मथियां पाण में ज़र्ब कयूं त 1 खां 1, हेठियां पाण में ज़र्ब कयूं त 2 खां 6 मल्टीप्लाए कंदासीं त जवाबु असांजो निकिरी वियो माइनस जी निशानी। हे हीअं रिड्यूस नथा थियनि ऐं हीअं बि रिड्यूस नथा थियनि, असां छा कंदासीं मथियां पाण में ज़र्ब 1 खां 1 ऐं हेठियां पाण में ज़र्ब कंदासीं 2 चौंक 8। हाणे जीअं त असांखे 1/6 माइनस 1/8 मिलियो आहे। हाणे असां हिनखे ट्रिक जे मदद सां जल्दी हल करण जी कोशिशि कंदासीं त असां हेॾो वारो छेद हिन ॿिनि पासनि सां ज़र्ब कंदासीं, हिन वारे छेद खे हिन पासे सां ज़र्ब कंदासीं। हूअं ट्रेडिशनली बि करे सघिजे थो, पर टाइम बचाइण ख़ातिर त असां 1 8 8 8 छका 48 माइनस 1 छका 6 8 छका 48, 8 में 6 वेंदा त घणा बचंदा 2, ऐं हेठियों 48 साॻा रखंदासीं। असांखे हिते मिलियो आहे 1/24, हिते मिलियो आहे 2/48, रिड्यूस थिए थो, अञा करे ॾिसूं था। 1 ॾूं 2 ॾूं 4 4 ॾूं 8, 1/24 जवाबु मिलियो। हे असांजो जवाबु आहे। हिते बि असां 1/24 कढियोसीं, हिते बि 1/24 कढियोसीं। सो अहिड़े ई तरीक़े सां ॾिठोसीं त इहो सॼो कानून जेको ओवर एडिशन हुयो उहो बि वेरीफाई कयोसीं, मल्टीप्लिकेशन वारो लॉ, ऐं उहो ई वरी असां सब्ट्रैक्शन ते बि लागू कयोसीं त असांखे जवाबु मिली वियो। हाणे तव्हांजे स्क्रीन ते कुझु एग्ज़ाम्पल्स आहिनि, इन्हनि खे हल कयो ऐं इन्हनि जे वेरिफिकेशन जो सवलो तरीक़ो इहो आहे त ॿिन्ही पासनि जो जवाबु साॻा अचनि। अगरि अचनि था त तव्हांजो करणु, तव्हांजो सॼो मेथड सही आहे। अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखंदो। वरी मिलंदासीं हिकु नई क्लास में, तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।